फैजगंज पका चांग गोठ हाजी रज़ा मोहम्मद चांग में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हुसैनाबाद चांग में स्कूल की बिल्डिंग न हुजण जे करे सवें ॿारहां माल जे वाड़े में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था फैजगंज मां CN न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद चांग जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालका फैज़गंज ॻोठ हाजी रज़ा मोहम्मद चांग में ऐं प्राइमरी स्कूल हुसैनाबाद में हितां जे ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि छा चवणो आहे। जीअं थी स्कूल आहे हुसैनाबाद जंहिंखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि ऐं स्कूल हली रहियो आहे, पर हिनखे बिल्डिंग न मिली आहे, का बि स्कूल जी सहूलियत न आहे। असां पंहिंजे माल जे वाड़े खे स्कूल बणायो आहे। मां ख़बरनि में ॿुधो हूंदो त माण्हू स्कूल खे माल जो वाड़ो बणाईंदा आहिनि, पर असां माल जे वाड़े खे स्कूल बणायो आहे। असां हिन ॻोठ रज़ा मोहम्मद चांग जे हिन स्कूल खे बिल्डिंग ॾेई करे ग़रीब ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो वञे। स्कूल आहे असांजो हुसैनाबाद चांग ॻोठ रज़ा मोहम्मद चांग ही तक़रीबन 20 सालनि खां वठी हले पियो थो। असां वटि बिल्डिंग न आहे। असां बि हिन स्कूल में ई पढ़िया आहियूं, अहिड़ी हालत में पढ़िया आहियूं। माल जो वाड़ो आहे, उन में नंढड़ा मासूम खटनि ते वेही तालीम पिराइनि था। न हिते को पखो आहे न बोर्ड आहे। अहिड़ी गर्मी 50 सेंटीग्रेड ते बि ॿारड़ा वीचारा ईअं गुज़ारीनि था। नाज़रीन, हितां जे ॿारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु हुयो त असां स्कूल जी बिल्डिंग खां महरूम आहियूं ऐं फर्नीचर खां महरूम आहियूं। हिननि तालीम जे वज़ीर खां ऐं वसवारनि खां अपील कई आहे त महिरबानी करे असांखे स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचर ॾिनो वञे जीअं असां तालीम आसानी सां पिराए सघूं। कैमरामैन अयाज़ चांग सां गॾु शाहिद चांग, CN न्यूज़ फैज़गंज। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।